द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। अॼु जा सिंधी अखर आहिनि पेरनि जूं तिरियूं कुटण, थुल्ह या बुर्ज, चमड़ो या रांदि करण वारी सोटी, टोलो, खेप या दफ़ो, सनानु या स्नानु। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर पुलिस संदसि पेरनि जूं तिरियूं कुटियूं हुयूं, सो को निशान त कोन हो, पर हू बीह कोन पिए सघियो। किले जी भितियुनि ते सिपाहियुनि जे पहिरे जे दौरान बीहण ऐं विहण लाइ थुल्ह या बुर्ज ठाहिया वेंदा हुआ। क्रिकेट में सटींदड़ रांदीगर बैट्समैन या बल्लेबाज़ हथ में काठ जी ठहियल सोटी खणी मैदान में ईंदो आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। स्कूल छॾण खां पोइ विद्यार्थियुनि खे 10हों पास करण वारे साल जे टोले जे रूप में सुञातो वेंदो आहे। हाणे त हलंदड़ रेलगाॾीअ में बि सनानु करे सघिबो आहे। सिंधियत सुहिणी रहे।